फौजदार वडा में शहरनि वाइस चेयरमैन ऐं काउंसिलरनि तरफ़ां टाउन कमेटी जे चेयरमैन ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। वाइस चेयरमैन दुर मोहम्मद खान, काउंसिलर सैयद इरशाद अली ऐं ॿियनि जी अॻवानी में मुंतज़िर अल महदी चौक खां नाका चौक ताईं रैली कढी एहतिजाज कयो वियो। हुन मौक़े ते अॻवाननि चयो त म्यूनिसिपल मुलाज़िमनि जी पघार में कटौती कई पिए वञे, जंहिं सबबु हू ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। असां फौजदार वडा में कमु था कयूं, म्यूनिसिपल कमेटी जो पघार था खणूं पिया। गुज़िरियल 3 सालनि खां असांखां नाइंसाफ़ी थी जेकॾहिं पुराणी पघार ॾियनि था उन में बि कटौती आहे साईं। ज़ुल्म 7-7 हज़ार 8-8 हज़ार फी मुलाज़िम जो कटियो थो वञे पियो। असां ख़ुदा इंसाफ़ कयो। हे शहरी असां सां गॾु वाइस चेयरमैन साहब मौजूद शहरी असां वॾो ताउन कयो आहे। ख़ुदा असां सां इंसाफ़। हुननि चयो त चेयरमैन तरफ़ां को बि तरक़ियाती कमु न करायो वियो आहे, जॾहिं त मुलाज़िमनि तरफ़ां कटौती ख़िलाफ़ एहतिजाज सबबु शहर गंदगीअ जे वर चढ़ी वियो आहे। हालत ई आहे जे चेयरमैन ॾे वञूं था, चेयरमैन चए थो साईं का ॻाल्हि कोन्हे, ही तव्हांजा मसइला सभु हल थिया पिया आहिनि, मुंहिंजा दरवाज़ा तव्हां लाइ खुलियल आहिनि। हालांकि टाउन में हुन करे दरवाज़ो हणायो ई कोन्हे त खुलियल कीअं हूंदो। नाहक ई आहे, हर घिटीअ सां वञो, कंहिं घिटीअ में क्लियरेंस न आहे, सॼी घिटी पाणीअ सां भरी पई आहे, कंहिं किरास खां टपो। हालांकि इवन एसि ताईं जो तव्हां मुक़ाम ते वञो त लाश 2 माण्हुनि खे मथे ते खणणो थो पए। छा ही चेयरमैन आहे? छा महीने जी बजट कान थी अचे? हू बजट अचे थी त काॾे थी वञे असांजी बजट? शहरनि मुतालबो कयो त टाउन चेयरमैन तरफ़ां कयल करप्शन जो नोटिस वठी मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे, ॿी सूरत में सख़्तु एहतिजाज कयो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।